अरबाब साहब, गुल प्लाज़ा असांजे खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि। अॼु राति 5 राति पवंदी ऐं एतिरा ॾींहं गुज़री अचण बावजूदि हीउ जेको अञा रेस्क्यू ऑपरेशन आहे उहो बि क्लियर न थी सघियो आहे। 100 माण्हुनि जी लॻभॻि लिस्ट आहे हिकिड़ी, बाबा उहे गुम आहिनि या लापता आहिनि या इन जे अंदरि हुया माण्हुनि जी दावा आहे जन अची लिस्ट लिखाई आहे। अञा 3 खनि जेके आहिनि उहे मस्तु लाश मिली सघिया आहिनि। त हिन सॼी उन कार्रवाई खे इंसानी खे अवां कीअं था ॾिसो या सिंध हुकूमत जी नाकामी न आहे? ॾिसो, नाकामी त आहे, इन में को शक न आहे। जे अगरि नाकामी न हुजे हा त वज़ीर आला छो भला चवे हा त मां माफ़ी थो घुरां। ओके, माफ़ी छो था घुरनि था? माना इन जो मतिलबु आहे त हू पाण खे ज़िम्मेदार सम्झनि था न। मां तव्हांखे कुझु चयो ऐं तव्हां कावड़जी वियो त मां तव्हांखां माफ़ी घुरी, माना मां तव्हांखे कुझु चयो, तस्लीम कयो न। ॿियो इहो त माफ़ी शाफ़ी छा थींदी आहे? ज़िम्मेदारी जो तव्हां कयो न। ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त अगरि माफ़ी वठणी, 100 माण्हू कोन मोटी, हा 100 माण्हू न ईंदा, माण्हुनि जा माल न ईंदा। ऐं ॿियो इहो त जेका तव्हांजी बदनामी थी आहे, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, बदनाम केरु थियो आहे? पीपल्स पार्टी। पीपल्स पार्टी जो बदनामी जो दाग हिननि खे वापसि मिलंदो? लहंदो? केतिरा बि साबुण हाणो जेको आहे 2 ॾींहं अॻु इस्लामाबाद में कारकर्दगी ॾेखारी। हाणे ख़बर अथई छा कंदा? उहो हिकु तरफ़ उहा कारकर्दगी आहे, हिकु तरफ़ माण्हू हे ॾेखारींदा। हाणे एतबार उन कारकर्दगी ते कंदा या हिन कारकर्दगी ते कंदा? आहे हादसो, थी सघे थो हुन में का तकलीफ़कारी बि हुजे, पर इन जो ज़िम्मेदारी ख़ैर थींदी त आख़िर केरु आहे? हक़ीक़ी तौर ते थी त इलाही वधीक थींदी। ॿी ॻाल्हि इहा त हीउ वाक़ियो बल्दिया टाउन खां पोइ कॾहिं बि माण्हू खे विसरंदो कोन। बल्दिया टाउन में त दहशतगर्दी थी, हिन में थी सघे थो त इहो हादसो हुजे, पर हीअ ॻाल्हि विसरंदी कोन। जीअं अॼु ताईं बल्दिया टाउन वारो मामले में केतिरा ई राज़ दफ़न आहिनि, अञा ताईं खोड़ राज़ माण्हुनि खे ख़बर न आहे। ईअं ई वरी हे जेको गुल प्लाज़ा आहे न, हिन मामले में बि केतिरा ई राज़ दफ़न थी वेंदा ऐं उहो राज़ कॾहिं बि पंहिंजी हयाती में त कोन खुलंदा। उन में हिकिड़ो राज़ इहो बि हूंदो त आया हिन में एक्चुअल केतिरा माण्हू हुआ। अच्छा, इहो तायुनी न थी सघंदो। उन जो सबबु आहे त टुकरनि में लाश मिलनि था। हाणे टुकरनि में लाश मिलण खां पोइ हा हिते बि ॾिसो न, हद हूंदी हिकिड़ी इंतिज़ामिया जी। चवंदा महीनो इंतज़ारु कयोसीं, कुझु न मिलियो, हाणे ड्रायूं न भला 1.5 महीनो इंतज़ारु, कुझु न थियो, ड्रायूं न। हाणे हींअर ई ड्राइण जी तयारी कनि पिया, पर उहो इन नमूने सां ड्राइंग था त मथां कोई अंदरि हुजे। ॾिसो, स्टेटमेंट केरु ॾींदो? वारिस त कोन ॾींदा त हा त बसि असां मुतमिन थी वियासीं, बसि सभु। इहो त वारिस थी नथो सघे। वारिस त 5 ॾींहं आहे फुटपाथनि ते वेठा। ॿिए ॻाल्हि इहा त हिते हो हिकिड़ा गाइबाना वारिस बि अची विया आहिनि। उहो वरी कीअं? उहो हीअं त उहो पंहिंजा लिखाराइनि था त असांजो जेको प्यारो हो हिते अंदरि हो, जॾहिं हुनजी जांच थिए थी। 1 करोड़ जे करे जेको ऐलान थियो आहे, 1 करोड़ टकड़ में पैसा ऐलान न करणु घुरिजनि न। अच्छा भाई, जेसि ताईं सॼो मामिलो तइ न थिए उन खां पोइ गवर्नमेंट खे ॾियणो ई त आहे न। गवर्नमेंट चए हा असां कंपनसेट कंदासीं, तकड़ न करियो, तव्हांजा समूरा मामला हल थींदा, तव्हांजा दुकान बि ठहंदा, कंपनसेट बि थींदी, रुगो थोरो असांखे पंहिंजो होमवर्क मुकमल करे ॾियो। 1 करोड़ जो ऐलान थियो। हाणे हुन में थियो छा आहे त 2 अहिड़ा माण्हू निकिता आहिनि जंहिंजे लाइ चयो वियो, आइडेंटिफाई थिया अहिड़ा माण्हू? हा जी, 2 अहिड़ा निकिता आहिनि जंहिंजे लाइ चयो वियो त हीअ हिते अंदरि ख़बर पई, लोकेशन वरिती त उहो रिगल चौक ते। उते जेको आहे रिगल चौक ते लॻो, उते लॻे थो उते को पठाणे होटल ते अलाए चांहि पिया पीअनि या अख़बारूं पिया पढ़नि, रिगल चौक ते अलाए। अॼु जे दौर में मुमकिन आहे हिकिड़ो माण्हू जहिड़ो हुजे वरी क्लेम कजे त इहो मरी चुको आहे, छाकाणि त एरिया में ॻाल्हि इहा आहे न। हाणे ॾिसो, उहो चवंदो त भाई मां चयुमि त मुंहिंजो हमरा हिते आहे, छो जो ही जेके गुमनामी मौत जा मामला हूंदा आहिनि न, हे हुजूम जी मार हूंदी आहे, जेके हादसा वाक़िया हूंदा आहिनि, इन में तव्हां कंहिंखे बि सॼी हयाती। हाणे हिन में 2 कम थींदा। हिकिड़ो 40-50 माण्हू इहे अहिड़ा गुमनाम, 22 लाश जेके आहिनि मैं भुट्टो उहो दफ़न थी विया हुते, उज़वा हुआ, अलाए केरु आहे। ठीकु आहे न। त हाणे हिन में इहो आहे त हिते इहो बि थींदो त हिकिड़ो माण्हू हिन में हक़ीक़ी माण्हू बि मुतासिर थी सघनि था। मिसाल ईअं त वाक़ई कंहिंजो माण्हू हिते हुजे ऐं पोइ उनजो रुगो हिकिड़ो हिसो मिलियो हुजे ऐं बाक़ी हिसा न मिलिया हुजनि त उहो मामिलो बि ॾाढो अहम आहे। थी सघे थो त हक़ीक़ी तौर ते कुझु माण्हू अहिड़ा हुजनि जिनजा लाश टुकड़ा सड़ी विया हुजनि, अलाए छा न मिली सघे, न मिली सघे बाक़ियात, रुगो हॾा मिली वञे या कुझु बि, सॼी ज़िंदगी उन्हनि खे सूर आहे, सॼी उमिरि सूर हूंदो। इहो बि सूर पंहिंजी जाइ ते रहंदो, डबलिंग थिए पई। बिल्कुलु। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका आऊं तव्हां खां पुछणु चाहियां थो उहो इहा त पहिरें ॾींहुं असां ॾिठो त ॼण सियासत न पई थी हिन साने ते, हाणे आहिस्ते आहिस्ते सियासत थियणु शुरू थी वई आहे। हाणे कल्ह मां हिकिड़े वज़ीर वटि वेठोसि, ऑफ द रिकॉर्ड हुन मूंखे ॿुधायो त साईं हीअ जेका 400 दुकाननि खां वधाए 1200 दुकान जेका परमिशन मिली उहा त नेमतुल्ला ख़ान जे दौर में मिली। कल क़ौमी असेंबली में जीअं कादर पटेल चयो त हीअ त अल्ताफ़ हुसैन जे गनमैन जे दौर में हीअ जेका आहे उहा परमिशन मिली या एॾा वॾा दुकान ठही विया या प्लाज़ा ठहियो, इनखे कीअं था ॾिसो? हू हुननि ते पिया इल्ज़ाम हणनि, हू हुननि ते पिया हणनि। शेर आहे हिकिड़ो शायदि न्याज़ी साहब आहे त किस्ता दोस्ती किस्ता नहीं सी, ये हुन गला करण दिया नहीं। यस,
ਕਿਸ ਦਾ ਦੋਸ਼ ਸੀ ਕਿਸ ਦਾ ਨਹੀਂ ਸੀ इहा ॻाल्हि गुज़री ਇਹ ਗੱਲਾਂ ਹੁਣੇ ਕਰਨ ਦੀਆਂ ਨਹੀਂ सही ਕੁਝ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਲੋਕ ਵੀ ਜ਼ਾਲਿਮ ਸਨ ਕੁਝ ਸਾਨੂੰ ਮਰਨ ਦਾ ਸ਼ੌਕ ਵੀ ਸੀ हा हाणे जेको थियो सो थियो न हाणे इहो फलाणे कयो फला पोइ तव्हां अहिड़ा तोपखाना हुन वटि रोकियो छो न रोकियो हा हा या हुननि कयो त तव्हां अची रोकियो हा तव्हां अची रोकियो भला 16 साल तव्हांखे बि थी विया हा। आहिनि हाणे तव्हांखे यादि आयो त गोगा खान करायो ऐं अफ़गानिस्तान करायो उहो बसि 16 साल पहिरियां तव्हांखे यादि कोन पिया इहे ॾिसण इहे न कबो आहे इहे करे अञा शइ पंहिंजो ॿार लाइ ॿियनि जे कुल्हे ते हणी बोछड़ पतो जे कुल्हे ते रखी मां ईअं ठिकंदो आहे ईअं न थींदो आहे हक़ीक़त इहा आहे त अॼु जो छा आहे अॼु हीअं आहे त ज़िमेदार सरकार आहे हुनजा इदारा आहिनि ज़िमेदार इहे माण्हू बि आहिनि जिन गफ़लतूं कयूं पंहिंजी ॻाल्हि मञनि त सुठो आहे न मञनि त माण्हू मञींदा तारीख़ मञाईंदी यस तारीख़ ॾाढी ॾुखी शइ आहे इन करे मञनि ऐं पंहिंजी गफ़लत मञनि बाबा हा असांजो बि ॾोहो हाणे ॾोहो तव्हांजो आहे हाणे अचो दुरुस्त हुई मामलनि भला हींअर तव्हांजे साम्हूं ॿिए बाहि लॻी वई आहे न हा लॻी लॻी हाणे माना इन जो मतिलबु आहे त बाहियूं लॻनि ॿियो हिकिड़ो सुवाल हले पियो त माना छंछर जे ॾींहुं छो थियूं बाहियूं लॻनि हा इहो सवाल बि कल सीएम खां थियो कल टिनी छंछर ॾींहुं छंछर कोई ख़ासि ॻाल्हि आहे छा बरल ॾाढो किस्सो ॻोरो अथई इहो बुंड मूंखां मूंखे इहो ॿुधायो त 5 ॾींहं त पाण खे हिते थी विया आहिनि असांखे ऐं मुतासिर खानदाननि खे दुकानदारनि खे अञा तव्हांखे ही कहाणी घणनि ॾींहंनि जी लॻे थी सर 2-3 महीननि जी कहाणी आहे महीनो त हिन जे सॼे मलबे खे लॻंदो ऐं किस्सो कॾहिं खुटंदो कोन हे प्लाट मथां नओं बि ठही वञे उन खां पोइ नवां किसा शुरू थींदा केएमसी चवंदी असांजो प्लाट हाणे असांजी मर्ज़ी उहो जेको हलंदो आहे न त मेरा हा हा मेरी मर्ज़ी पोइ केएमसी चवंदी असांजी मर्ज़ी हाणे असां तव्हांखे कीअं था अॾाए ॾियूं पोइ दुकान अगरि माना 500 आहिनि त हिते हेॾो वॾो प्लाट ही प्लाज़ा वञे पियो कुंड खां हा उहो हेॾो वॾो प्लाट ठही वञे हेॾो वॾो प्लाट ठही वञे केरु पोइ वरी मरल मरल हर को पंहिंजो हिसाब बराबरि कंदो वरी महिरबानी अरबाब साहब नाज़रीन तव्हां अरबाब चांडे साहब जो तुज़ तजियो ॿुधो ऐं हिते ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो अल्लाह हाफ़िज़